इब्लीस जो भाकुर तुझे मुझे से मिलो जो अजबियो एजाज अवर वासिक मानीता मिचवते मुखे कसम आका इब्लीस जो अवर वासिमा जो ये हार खाएगा जे अमेरिका में ट्रम्प हेनरी के आयो हेनरी के दहारा जो कारण रूस हुयो उनजे वाठन कंप्यूटर के हेराए फेराए घुमाए फेराए ट्रम्प के खटाए ये समझता असां जी जीत जो कारण भी रूस हाँ ही रूस अॼु असीं न रूस जे करे अमर वासम के शिकस्त पास ॾींदासीं मां कजाए ज़लमपुर ही त मूंखे कंहिं बि पासे ॾांहुं रूस लॻे ई कोन थो हिन जी हालत पाकिस्तान जहिड़ी आहे गलत सियासतदाननि लुटे फुरे खाई पी लुबरो करे छॾियो आहे ऐं तोखे ख़बर आहे आका इब्लीस जा सभ खां वधीक चेला किथे था रहनि अरे हिते पाकिस्तान में जिनखे हवस ऐं लालच आका इब्लीस जो पक्को मुरीद बणाए छॾियो आहे मिसमत उन्हनि जो कमु ॾिसी सच पुछींदा मूंखे ॾाढो साण थींदो आहे दिलि चवंदी आहे त काश मां बि इंसान हुजां ऐं उन्हनि जीअं आका इब्लीस जी ख़िदमत करे पंहिंजो मान मर्तबो मथां कयां ज़लमपुर छा हिते उहे इंसान बि आहिनि जंहिंजो मान मर्तबो आका इब्लीस वटि तोखां ऐं मूंखां मथां हुजे हाँ उहे इंसान जेके इंसानी रूप में धरतीअ ते बसात जो ॿिज था पोखनि उन्हनि जो आका इब्लीस वटि असां खां वधीक मान मर्तबो आहे पोइ त सरासर असां नाइंसाफ़ी आहे ज़ुल्म ऐं कहर आहे छो जो असां सिधा सवा बाहि जा ठहियल ऐं हू किथे मिटीअ जा ठहियल पोइ बि उन्हनि जो मान मर्तबो असां खां मथे छो आहे ज़लमपुर वो इन करे त इहे इंसान वॾा फितनेबाज़ थी अरे तूं ऐं असां वधि में वधि हिकु इंसान खां वर्गलायूं न पर इहे इंसान हिकु ई धक में 2-3 हज़ार इंसाननि जी ॿेड़ी था मोड़े छॾनि ऐं अहिड़ियूं हथ जहिड़ियूं हदीसूं ठोके उन्हनि ते कूड़ियूं फतवाऊं था जारी कनि जो अमल करण वारा इंसान धूधो था कनि माफ़ कजाए ज़लमपुर मुंहिंजो मोहतरम उस्ताद फरमाईंदो त भली इंसान हुजे बीनो पर असां शैताननि खां हीनो सफ़ा हीनो नओ आहे पुट नओ तॾहिं त इहे वार थो कढी न ज़लमपुर पूरा 5000 साल मां हिन दर्जो दरबार थी रहियो आहियां बस हिकु दफ़ो इंसान जो बचिड़ो मां शैतान जे हथ अची वञे उनखे घुमाए फेराए हेराए पूरो करे छॾींदोमांसि शुकुर कर पुट शुकुर कर जो के मोमिन जे रुख नाहे चढ़ियो न त तुंहिंजो बि इन जहिड़ो हाल थिए हा छड़िया अरे घरन में झेड़ा उछलाइण वारा शैतान जी पे है जो बाचा और इन खां अॻ में जो आका इब्लीस हिते अचे ऐं
बेदा बेरवाजा होशियार लंकिंजो लंकी सबो महालंकी थारीनजो सरदार मेहुदनजो बादशाह कमीनजो कमानी कूलनजो कप्तान ठगनजो शहंशाह ऐं शैताननि जो आका इब्लीस अची रहियो आहे